गीता अध्याय 14 तव्हां श्रवण करे रहिया आहियो। साध संगत जी सात्विक राजस तामस टिन गुणनि जो भगवान विस्तार समझाइनि था। भगवान चवनि था त हे अर्जुन, रजोगुण ऐं तमोगुण खे दबाए करे सतोगुण वधंदो आहे। तहिड़ी तरह तमोगुण ऐं सतोगुण खे दबाए करे रजोगुण वधंदो आहे। तंहिं करे जंहिं वक़्त में हिन देह में अंतःकरण ऐं इंद्रियनि में चेतनता ऐं सम्झण जी शक्ति पैदा थींदी आहे, यानी असांखे ज्ञान हूंदो आहे, जेॾी महिल सुठा वीचार हूंदा आहिनि और खबर होंगी आ कि हे कम कजे हे न कजे, तॾहिं सम्झणु घुर्जे त सतो गुण वधियो आहे। हरे राम। टे गुण त तव्हांखे हाणे यादि थी विया आहिनि, सतो रजो तमो, हा न भाई। त हिकु वधीक हूंदो आहे हमेशह, ॿ दॿियल हूंदा, टई मथे हिकदमि हिकु साथ वधीक मात्रा में टई नथा थी सघनि। हिकु समय में हिकु ई गुण ऊंचो हूंदो आहे, ॿ हेठि हूंदा आहिनि दॿियल। हिन महिल कहिड़ो गुण ऊंचो आहे? सतो गुण, हा न। हिन महिल तव्हां नोट बि नथा ॻणे सघो ऐं सामान शॉपिंग बि नथा करे सघो। भले अंदरि उहो दॿियल पिया हूंदा अरमान, उहे सुभाणे जा राति जो भले कंदव, हाली त नथा करे सघो। हाली ख़बर अथव 6 खां 7 कुझु न थींदो। निंड बि नथा करे सघो, टेलीविजन बि नथा ॾिसी सघो, मोबाइल भी नथा हलाए सघो। हलाईंदो भी त थोड़ो सो लिकी करे त भउ थींदो, मथां कोई ॾिसी न वठे, हा न। स्वाभाविक आहे, प्रैक्टिकली ॾिसो हिन महिल सतो गुण वधियल आहे, हा न। केॾी महिल तव्हां बाज़ार में वेठा हूंदव, शॉपिंग कंदव, उते ॻाईंदव त माण्हू चवंदा भैया ध्यानु ॾे न, हे गाना छा थो ॻाइनि पियो। उते धुनी बि लॻायो भॻवान जी, चवंदे छा आहे भैया, वञ मंदर में वञी वे। हरे राम। और सुम पिया हुजो, निंड में ॻाल्हाइण लॻो त माण्हू चवंदे चुप करे सुम, न त हले थो। निंड में भी ॻाल्हाए थो पियो, चओ हरे कृष्ण। त जेॾी महिल सुठा गुण अचनि, सुठा वीचार अचनि ऐं असांखे सोचण सम्झण जी शक्ति अचे त हे कमु कजे हे न कजे, हे सही आहे ग़लति आहे, त सम्झो हिन महिल असां सतो गुण में आहियूं। चाहे सत्संग न बि हुजे, ओॾी महिल बि जेॾी महिल अहिड़ा वीचार अचनि त सम्झो सतो गुण में आहियूं। भॻवान जी यादि अचे, कथा यादि अचे, धुन हलंदी हुजे, भजन ॻाईंदा हुजो, भगवान जी पूजा कंदा हुजो, भगवान खे निहारींदा हुजो, त सम्झो सतो गुण वधियल आहे। हरे राम। भगवान चवनि था, ऐं हे अर्जुन, रजोगुण वधण ते लालच, लोभ, स्वार्थ वारा कर्म, अशांति, विषय भोगन जी कामना, ये सब पैदा थींदा आहिनि। रजोगुण जेॾी महिल वधंदो आहे, पोइ छा, पोइ ई ख़्याल ईंदा आहिनि लोभ लालच जा। हिन वटि 5, मूं वटि 4, उहे ई हलंदा आहिनि वीचार। ईअं ॾिसंदा आहियूं, ॿियनि वटि 2, मूं वटि 4, हिन वटि 5, मूं वटि 4। उसकी साड़ी मेरे से सफेद कैसे, चो हरे राम। 50 वीचारी मेरियूं घुमी वञनि, ओॾे नज़र ई न वेंदी। त जेॾी महिल रजोगुण ईंदो आहे त लोभ लालच अहिड़ा ख़्याल ईंदा आहिनि, हे बि मिले हो बि मिले। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तव्हांखे ॿुधायो न, पहिरियों हिकिड़े गांव में 50 माण्हू आहे, 50 ई ख़ुशि रहंदा, मस्तु रहंदा, मौज में रहंदा। पोइ हिकु ॾींहुं आयो, 50 ई दुखी थिया। 50 ई माण्हू लखपति आहे, 50 ई माण्हू, कोई बि हज़ारपति न, लखपति कोई बि करोड़पति न। पोइ हिक में हिकिड़ो करोड़पति वॾो सेठ आयो, पोइ 50 ई दुखी थिया, असां सभु हेठि, हे मथे। चओ हरे राम। हाणे हुया त उहे ई, पैसा बि उहे ई, कमाई बि उहे ई, दिनचर्या बि उहे ई। ही पंहिंजो पाण खे दुखी करण जा उपाय आहिनि। इहो असां दुखी था कयूं पाण खे, अहिड़ा अवगुणनि खे असां दुखी था थियूं।
और खुश रहने के लाइ त भीतर सदविचार ही काफ़ी आहे, संतोष ही काफ़ी आहे। तमन्नाऊं बादशाह जी भी पूरियूं न थींदियूं और संतोष त ग़रीब खां ग़रीब भी करे थो सघे। सुदामा महाराज जंहिंखे भोजन न हो उन्हनि संतोष कयो, उहे राजा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। त रजोगुण वधंदो त लालच ईंदी, स्वार्थ थींदो, ॿाहिरियों मिठो मिठो ॻाल्हाईंदो माण्हू, अंदरि पंहिंजा कम ठाहे वठंदो। ॾिसंदा आहियो न, ईअं थींदो आहे कमु संसार में। ॿाहिरियों एॾो मिठो ॻाल्हाईंदो और अंदरि ई अंदरि पंहिंजो कोई स्वार्थ हूंदुसि और मन में शांति न हूंदसि। केतिरो बि कमाए, केतिरो बि मान मिले, केतिरा बि लाभ थियनि, मन अशांति पियो हूंदो आहे रजोगुणीअ माण्हूअ जो। ॿाहिरों केॾो बि चए आई एम ईवर हैप्पी, हाँ आई एम सो ग्रेट, मौज है बढ़िया, असांखे कोई फिकर कोन्हे, हाँ असां मौज में आहियूं बढ़िया, कोई दुख कोन्हे, अंदरि ई अंदरि उनजो मन अशांत हूंदो आहे। त रजोगुणीअ जो इहो हाल आहे त पोइ तमोगुणीअ जो छा हूंदो? तमोगुण जॾहिं वधंदो आहे, श्री कृष्ण भगवान चवनि था त अंतःकरण यानी मन में, बुद्धीअ में, चित्त में, अहंकार में, अखियुनि में ऊंधे छाइजी वेंदी आहे। हा न, घर वारा सम्झाईंदा आहिनि, अरे सम्झ में नथो अचे हेॾी देरि थी वई अथई, उहा पियो थो मोबाइल हलाए हलाए, छा थियो अथसि, वेही थो टीवी ॾिसे बसि सॼो ॾींहुं, हा न सनानु न कुझु, न घुमी आयो आहे, न वियो आहे काॾे, वञ हट ते वञ, दुकान ते वञ, कमु कर। जॾहिं तमोगुण वधंदो आहे त पोइ सम्झ में न ईंदो आहे छा कजे छा न कजे, मां छा करे रहियो आहियां, छा करणु खपे। चओ हरे राम। तमोगुण वधंदो आहे त ईंदी आहे न, कथा में बि निंड अची वेंदी आहे। अॼुकल्ह घटि माण्हुनि खे थी अचे, हा न। चओ जय श्री कृष्ण। तमोगुण वधंदो आहे त पोइ वरी सोचण सम्झण जी शक्ति हली वेंदी आहे, अखियुनि में ऊंधे छाइजी वेंदी आहे। हीअ ऊंधे न चश्मे वारी ऊंधे, अज्ञान वारी ऊंधे छाइजी वेंदी आहे। तव्हां चवंदो मुंहिंजी अखियूं त बढ़िया थी कमु कनि, उहा ऊंधे न, रोशनी वारी न, ज्ञान वारी ऊंधे छाइजी वेंदी आहे। कर्मनि खां मन हटी वेंदो आहे, ख़बर बि आहे कमु करणु खपे, हिन ते मूंखे वञिणो आहे भाई, हेतिरो परते वञिणो आहे, 5 किलोमीटर हे कमु करे अचिणो आहे, पैसा ॾेई अचिणा आहिनि ऐं सामान वठी अचिणो आहे। चवंदो छॾेसि न, पोइ थो वञा। वरी मंझंदि थींदी, हेॾी उस केॾी आहे, वरी चवंदो छॾेसि शाम जो थो वञा, मरी थोरी था वञूं, हाली त राशन वाशन पियो आहे, महीनो बि हली वेंदो, कोई दिक़त न आहे। वरी चवंदो शाम जो थो वञा, वरी चवंदो शाम जो चांहि वांहि पीअण जो समय थियो आहे, नाश्तो करे वठां, पोइ थो वञा। वरी नाश्तो कंदो, चवंदो हाणे त निंड थी अचे पई, वरी सुम्हंदो, टीवी ॾिसंदो, निंड अची वेंदुसि, ईअं ॾींहुं गुज़री वेंदुसि। हरे कृष्ण। कर्मनि खां हटाए छॾींदो आहे भाई तमोगुण। अजाए कर्मनि में, निंड में आदिक पैदा, निंड आदिक पैदा थींदा आहिनि तमोगुण में। मोह, आलस, निंड, प्रमाद, जेको करणो आहे उहो न करणु, जेको न करणो आहे उहो करणु, जेको 5 मिंट जो कमु आहे उनखे अधु घंटे में करणु। चओ हरे राम। इहो सभु कंहिंमें थींदो आहे? तमोगुण में। हरे राम। मंगलू राम खे हुनजो पीउ चवंदो 2 बजे उथारे करे, उथ पुट ॾीओ ॿार, संझा थी थिए। हा बाबा ॿारियां थो। हिकु ॾींहुं हिकिड़ो महिमान आयो, चई कमाल था कयो, हेड़ी उस लॻल पई आहे, 2 बजे ॾीओ ॿारे। हा, ईअं तव्हांखे पतो कोन्हे, 2 बजे चवंदोमांसि त राति जो 8 बजे ॿारींदा। हा, चवांसि शाम जो 6 बजे त पोइ चवंदो सुभाणे था ॿारियूं, हाणे त राति थी वई आहे। 2 बजे मुरली वॼाईंदो आहियां, बंसी, उहो बंसी न जेकी बाबा जन वॼाईंदा आहिनि, यानी इलाज करण वारी बंसी। 2 बजे जॾहिं मां मुरली वॼाईंदो आहियां तॾहिं 6 बजे ई ॾीओ ॿारींदो आहियां। बोलो वृंदावन बिहारी लाल की।